नाज़रन खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हालत गवर्नर सिंध कामरान टिसूरी पारां क़ौमी हॉकी टीम जे मान में आजियाणू। कामरान टिसूरी अज़लान शाह टूर्नामेंट में मेडल खटण ते टीम खे मुबारकबाद ॾिनी। कामरान टिसूरी चयो आहे त सिंध में हॉकी रांदि लाइ सहूलतूं फराहम करणु मुंहिंजी ख़्वाहिश आहे। हॉकी असांजी क़ौमी रांदि आहे, इन खे नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। नाज़रन खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हालत गवर्नर सिंध कामरान टिसूरी पारां क़ौमी हॉकी टीम जे मान में आजियाणू। कामरान टिसूरी अज़लान शाह टूर्नामेंट में मेडल खटण ते टीम खे मुबारकबाद ॾिनी। कामरान टिसूरी चयो आहे त सिंध में हॉकी रांदि लाइ सहूलतूं फराहम करणु मुंहिंजी ख़्वाहिश आहे। हॉकी असांजी क़ौमी रांदि आहे, इन खे नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।